हाला शहर में सचार फ़कीर वटि एजाज़ राहू नाले नौजवान खे नामालूम माण्हू गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी विया। इतलाउ ते वाक़े वारे हंधि पुलिस पहुची लाश खे सरकारी अस्पताल पहुचायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वलां हाला शहर में सचार फ़कीर वटि एजाज़ राहू नाले नौजवान खे नामालूम माण्हू गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी विया हुआ। इतला ते वाक़े वारे हंधि पुलिस पहुची लाश खे सरकारी अस्पताल पहुचायो हुयो ऐं क़त्ल थी वियल जे पीउ जुम्मन राहू जे फरियाद ते हाला थाणे में केस पिणु दाख़िल कयो वियो। उन क़त्ल वाक़े जो SSP मटियारी फैसल बशीर मेमण नोटिस वरितो। हाला पुलिस खे वाक़े जी तकड़ी जांच करे क़त्ल में मुलविस माण्हू खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करण जो हुकुमनामो जारी कयो। जंहिं वटि DSP हाला वसीम मुमताज़ कलवड़, SHO हाला अली मोहम्मद बजीर पंहिंजे टेक्निकल पुलिस टीम जी मदद सां कामयाब कार्रवाई करे क़त्ल में मुलविस नदीम अला वलद अल्लाह जुड़ियो मल्लाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जे जांच दौरान एजाज़ राहू खे क़त्ल करण जो एतराफ़ पिणु कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार जो चवणु हो त एजाज़ राहू मुंहिंजो दोस्त हुयो जंहिंखे बहाने सां सचार फ़कीर क़ब्रिस्तान वठी आयो घेरे ते विझी खेसि पिस्तौल जी गोली हणी क़त्ल करे फ़रार थी। पिस्तौल क़त्ल वारी जाइ ते उछले छॾियमि। पुलिस पारां वधीक जांच जो अमल भी जारी आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची